शहदादपुर में फ्लोर मिल इंतजामिया तरफां सरकारी अघ ते अटो ॾियण बंद। अटे जो 10 किलो वारो थेलो 950 में विकिरो थियण लॻो। गरीब मिसकीन तबके जे सभई माण्हुनि जो अलनूर फ्लोर मिल आॾो मुख्य नवाबशाह शहदादपुर रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त महांगाई अगई चेल चिॿी करे छॾी आहे। अटो सरकारी अघ ते ॾियण बजाए फ्लोर माल वारा 950 रुपया किलो विकिरो करे वेतर परेशानियुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। महांगाई में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर संदन ॾिहाड़ी साॻी 500 रुपया आहे। गिह खंड चांवर दालियूं ऐं खाद खोराक जूं शयूं महांगियूं करे दिहाड़ीदार तबके खे पीढ़ियो पियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।